कराची में खबर आवाज शेयर करनासी। कराची के साइड सुपर हाईवे पुलिस से दोहारन में मुबैना मुकाबले दौरान भी जवाबदारन के जख्मी हालत में गिरफ्तार कर पियो है। पुलिस चुनायत गिरफ्तार थियल जवाबदारन में दुर मोहम्मद ऐं निजामुद्दीन शामिल आहिनि। पुलिस मौजूब जवाबदारन जे कब्जे में पिस्टल ऐं फोड़ थियल मोटरसाइकिल हथाई है। पुलिस मौजूब गिरफ्तार थियल जवाबदार मुख्तलिफ वारदातन में मुलविस हुआ। नादिन ब्रेकिंग न्यूज़ अवां कराची का शेयर कर रहा हूँ। कराची के साइड सुपर हाईवे पुलिस ऐं डोहारिन में मुकाबलो थियो आहे। मुबैना मुकाबले दौरान बिन जवाबदारन के जख्मी हालत में गिरफ्तार किया वियो आहे। पुलिस जो चवण है गिरफ्तार थियल जवाबदारन में दुर मोहम्मद ऐं नाज़िमुद्दीन शामिल आहिनि। पुलिस मूजिब जवाबदारन के कब्जे में पिस्टल ऐं फुर थियल मोटरसाइकिल पिण हथ कई वई आहे। पुलिस मौजूब गिरफ्तार थियल जवाबदार मुख्तलिफ वारदातन में मुलविस हुआ। खबर अमासा कराची में शेयर कई पिया। कराची के साइड सुपर हाईवे पुलिस ऐं डोहारिन में मुबैना मुकाबलो थियो आहे। बिन जवाबदारन के जख्मी हालत में गिरफ्तार किया। नाज़रीन हवाले से मज़ीद तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कराची के रिपोर्टर इसहाक सरकी असां सां लाइन ते मौजूद है। जी इसहाक, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल मंजर ॾिसो, कुछ देर पहिरियों ही जेको साइड सुपर हाईवे वारो इलाइक़ो है जिते पुलिस ऐं डोहारिन विच में मुकाबलो थियो है। उन मुकाबले के दौरान जेके ॿ जवाबदार आहिनि जख्मी हालत में पुलिस गिरफ्तार करे वरिता आहिनि। जॾहिं त गिरफ्तार जवाबदार जेको आहे केतिरनि ई स्ट्रीट क्राइम की वारदातुनि में मुलविस आहिनि। इहो SSP ईस्ट जो चवणु आहे। जॾहिं त जवाबदार जेको सुपर हाईवे ते हिकिड़ी फुर करे रहिया त उनकी वीडियो जेको सोशल मीडिया ते वायरल थी हुई। जॾहिं त जवाबदारनि की गिरफ्तारी लाइ जेको ख़ुसूसी टीम भी ठाही वई हुई। इहो SSP ईस्ट जो चवणु आहे। जॾहिं त गिरफ्तार जवाबदारन में जेको मोहम्मद ऐं नाज़िम शामिल आहिनि। जॾहिं त जेके गिरफ्तार थियल जवाबदारन उन्हनि जे कब्जे में 2 TT पिस्टल भी हथ कया विया आहिनि ऐं फुर थियल हिकिड़ी जेकी मोटरसाइकिल आहे उहा भी हथ कई वई आहे। SSP ईस्ट जो चवणु आहे त गिरफ्तार जवाबदारन के खिलाफ केस दाख़िल करे जांच शुरू कई हुई आहे। वरी मेहरबानी इसहाक, आगाह करण लाइ। इसहाक सरकी नाज़रीन असां खे आगाह करे रहियो हो। ख़बर के हवाले से अवां खे आगाह कंदा रहूं। साइड सुपर हाईवे ते मुबैना मुकाबलो थियो आहे। बिन डोहारिन के गिरफ्तार करण की दावा कई वई आहे।